राणीपुर में रिपोर्ट करे हुआ सरमद निसार भुट्टो मुझे पुट जा क़ातिल कडहिं गिरफ्तार थींदा। राहिल शहाणी जी वालिदा जी राणीपुर प्रेस क्लब में दिल ॾारींदड़ दांहं। कुछ वक्त अॻु बेरहम सां क़त्ल थियल नौजवान राहिल शहाणी जी वालिदा राणीपुर प्रेस क्लब पहुची रोईंदे दाहियो त संदसि पुट जा क़ातिल अञा ताईं आज़ाद घुमी रहिया आहिनि, जॾहिं त हिकु माउ हर पल इंसाफ़ जी आस में तड़पी रही आहे। हिन चयो, मुंहिंजो पुटु बेगुनाह हो, मूंखे असि वॾियुनि उम्मीदुनि सां पालियो हो, पर अॼु मुंहिंजो बेसहारा कयो वियो। क़ातिल आज़ाद घुमनि था ऐं मां हर वक्त जान के खतरे में आया। मुझे इंसाफ भी खपे ऐं तहफ़ुज़ भी। राहिल शहाणी जी वालिदा वज़ीर सिंध, होम मिनिस्टर IG सिंध ऐं SSP खैरपुर के अपील कंदे चयो त जेकॾहिं अञा भी देर कई वई त हूअ दर दर दांहं ॾियण ते मजबूर थींदी। अस्सलाम वालेकुम वदा या अली मदद जीअं त मां मजबूरन थी करे ये प्रेस कॉन्फ्रेंस कयां थी ऐं हे कुरान पाक खणी असां ते जेके जेके कूड़ियूं FIR कयूं वञनि थी। हे मदीने पाक जो कुरान पाक आहे, जेको भी माना असां ॻाल्हाईंदासीं इंशाअल्लाह ताला सच ॻाल्हाईंदासीं, सच को सवा कुछ भी न ॻाल्हाईंदासीं। असां न कॾहिं कंहिंजी चोरी कई आहे, न कॾहिं कंहिंखो भतो वधो आहे, न को शराब, न को असां नशो, न को मुंहिंजे घर में को मर्द या हिकु ई मूंखे पुटु 20 सालनि जो शहीद राहिल शहाणी जेको बेदर्दीअ सां शहाणी क़त्ल कयो आहे। उन खां पोइ पहिरीं जेका मां मदीने मुंहिंजो पुटु 3 चकर वञी रहियो आहे, वियो आहे 3 चकर, 4थो चकर जॾहिं वञे पियो। ही नौशाद शहाणी मतलब दुर्मवन शहाणी मलिर कोर्ट में मां छॾायमि मेमून थाणे ते कूड़ी 14,000 जी FIR कराए मुंहिंजे पुट खे हीअ वीज़ा लॻल आहे 20 तारीख़ जी। उन महिल मुंहिंजो पुटु मदीने पे वञे, हे पासपोर्ट आहे, वीज़ा आहे, उतां खणाए ॿ ॿरले मुंहिंजे हिते खणी अगस्त जे माना 21 तारीख़